नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सदारती रेफरेंस ऐं सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते ॿुधणी। सदारती रेफरेंस में समूरियुनि धुरियुनि जवाब जमा कराए छॾियो। अदालत तरफ़ां समूरनि सूबाई एडवोकेट जनरल्स खे नोटिस जारी करे छॾिया। सुप्रीम कोर्ट मामलत लाइ सूबनि खे नोटिस जारी करे रहिया आहियूं। ख़बर न आहे बेइतमादी रिथ ते वोटिंग कॾहिं थींदी। चीफ जस्टिस जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। वज़ीर आज़म इमरान ख़ान 27 मार्च ते आवाम खे ॿाहिरि निकिरण जी अपील करे छॾी। मां चाहियां थो त 27 मार्च ते क़ौम मूंसां गॾु निकिरे। मेंबरनि जी ज़मीरनि जूं ॿोलियूं लॻायूं पियूं वञनि। ही माण्हू आवाम जे पैसे मां मेंबरनि खे ख़रीद करे रहिया आहिनि। कंहिं में हिमत न हुजणु घुरिजे त हॉर्स ट्रेडिंग करे मुल्क खे नुक़सानु पहुचाए। 30 सालनि खां धाड़ियल मुल्क खे लुटे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो 27 मार्च वारे जलसे बाबति आवाम खे पैगाम। चयाईं धाड़ियलनि जो टोलो मुल्क जो पैसो लुटे ॿाहिरि मोकिले रहियो आहे। असां बुराई सां न पर चङाई सां गॾु आहियूं। सुभाणे का बि हरकत थिए त उनजी ज़िम्मेवार घरू वज़ारत न हूंदी। नून लीग रूट बाबति का बि दरख़्वास्त न आहे ॾिनी। अपोज़िशन पंहिंजे विछायल ॼार में फासी चुकी आहे। 27 मार्च ते इस्लामाबाद में आवाम जो समुंड हूंदो। पाकिस्तान जी फ़ौज ऐं अदलिया ॾूरस सोच रखे थी। असां खां सुठियूं ख़बरूं अचणु शुरू थी वेंदियूं। पार्टियूं तब्दील करण सां इज़त न मिलंदी। चूंडूं जल्द बि थी सघनि थियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे तो वज़ीर आज़म इमरान ख़ान 27 मार्च ते परेड ग्राउंड ते तारीख़ी जलसे खे ख़िताब कंदो। जमहूरियत अॻिते वधंदी आहे त मसइला बि गॾिजी हल करणा पवंदा। असांजा नाराज़ अॻवान हिननि वटि आहिनि त नून लीग जा नाराज़ अॻवान बि असां वटि आहिनि। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त आइन हॉर्स ट्रेडिंग जी इजाज़त नथो ॾिए। मुख़ालिफ़ धुर वक़्ती तौरु समूरी क़ौम खे परेशान कयो। शहरियुनि खे मुल्की मुस्तक़बिल लाइ 27 मार्च ते ॿाहिरि निकिरणो पवंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त नून लीग सोशल मीडिया ते इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाई आहे। सुप्रीम कोर्ट ते मुकमिल एतमाद आहे। उमेद आहे त सुप्रीम कोर्ट मामिलो आइन मूजिबि हल कंदी। दुनिया में बार काउंसिल पाण खे सियासी पार्टियुनि खां मथां रखंदा आहिनि। शतरंज जी रांदि मुख़ालिफ़ धुर शुरू कई। असां ख़तमु कंदासीं।